दवाएं भरपास जे हज़ारे गरीब माण्हुनि जे इलाज लाइ क़ाइम थियल सरकारी अस्पताल डॉक्टरनि दवाउनि ऐं बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि पैरामेडिकल स्टाफ ऐं इलाज लाइ आयल मरीज़नि जे वारिसनि तरफ़ां डॉक्टरनि ऐं दवाउनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। रूरल हेल्थ सेंटर दड़ो में डॉक्टरनि दवाउनि ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीम जे अॻवाननि पैरामेडिकल स्टाफ ऐं मरीज़नि जे वारिसनि पारां अस्पताल जे गेट आॾो एहतिजाज मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतिजाज में क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान अशरफ अली जो जस्कम ज़िले सजावल जे अॻवान अनवर मल्हा, अवामी तहरीक ज़िले सजावल जे अॻवान अज़ीज़ मेमण ऐं पैरामेडिकल स्टाफ ऐं शहरी एहतिजाजी मुज़ाहिरे में शरीक थिया। इन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दड़ो जे सरकारी अस्पतालुनि हज़ारे माण्हुनि जे इलाज जो वाहिद ज़रियो आहे, पर जॾहिं खां रूरल हेल्थ सेंटर जा इंतज़ाम PPHI हवाले थिया आहिनि, अस्पताल में को बि डॉक्टर न हुजण करे मरीज़ इलाज लाइ दरबदर आहिनि। मुंहिंजो त अस्पताल में डॉक्टरनि दवाउनि समेत का बि बुनियादी सहूलियत मौजूद नाहे। हथवटी अस्पताल खे तबाह करे ग़रीब माण्हुनि खे मौत जे मुंहं में धिकियो पियो वञे। ग़रीब माण्हू इलाज लाइ परेशान आहिनि ऐं ख़ानगी अस्पतालुनि मां इलाज कराइण ते मजबूर आहिनि। हुन मुताबिक़ कयो त अस्पताल में डॉक्टरनि ऐं दवाउनि जी खोट ख़त्म करे रिवासियुनि खे सिहत जूं सहूलियतूं फराहम कयूं वञनि। ॿी सूरत में एहतिजाज दायरो वधायो। अस्पताल में दवाउनि जी खोट, अस्पताल में दवाउनि जी खोट, अस्पताल में डॉक्टरनि जी खोट, अस्पताल में डॉक्टरनि जी खोट, अस्पताल में डॉक्टरनि जी खोट।